बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार भाइरों, आऊं आहियां असदुल्ला सोलंकी, एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन ट्रेनिंग्स लाड़काना डिवीज़न। आबादगार भाइरों, ही प्रोग्राम साइज सताबी सिंध एग्रीकल्चर एक्सटेंशन ICT एग्रीकल्चर एक्सटेंशन सर्विसिज हैदराबाद मरकज़ तां रोज़ानी बुनियाद ते आबादगारनि जे ज़रई मालूमात जे लाइ पेश कयो वेंदो आहे। अॼु मूंखे मौक़ो ॾिनो वियो आहे त तव्हां सां सारियुनि जे फ़सुल जे मुतालिक़ कुझु ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन ते जेको आहे सो सलाह मशवरा कयूं। आबादगार भाइरो, सारियुनि जो फ़सुलु असांजे इकानमीअ में तमामु घणी हुनजी अहमियत आहे। 20 लख एकड़ खां मथे असांजो जेको आहे सो सिंध सूबे में सारियुनि जो फ़सुलु पोखियो थो वञे ऐं 30 लख मेट्रिक टन खां वधि हुनजी जेका असां वटि जेका पैदावार आहे। असांजे सारियुनि जो फ़सुलु मोस्टली असां जेको सिंध में जेको पोखियो थो वञे, जेको चांवर पोखियो थो वञे, घणे भाङे जंहिंमें 70% खां पोइ 80% खां पोइ जेको आहे सो असां वटि जेको सारियुनि जो चांवर जेको थिए थो उहो कोर्स वैराइटीज़ पोखियूं वञनि थियूं ऐं कोर्स वैराइटीज़ जेके तक़रीबन 100% 100% ॿाहिरि एक्सपोर्ट असांजियूं थियनि थियूं। आम कंज़प्शन में असांजे आबादगारनि वटि इहे जेको आहे सो तमामु घटि बुनियादनि ते जिन ज़िलनि में चांवरनि जो फ़सुलु थिए थो, ख़ासि तौर ते उत्तर सिंध में, उन में चांवरनि जी मानीअ तौरु वधि में उहो इस्तेमालु थिए थो। न त घणे भाङे जेको बि चांवर असां वटि जेको पोखियो वञे थो उहो ॿाहिरि मुल्क एक्सपोर्ट थिए थो, जंहिंसां तक़रीबन जेको आहे सो बिलियंस ऑफ रुपीज़ जेके आहिनि असां वटि फॉरेन एक्सचेंज जेका असां उन में असांजी सपोर्ट थिए थी जेको आहे सो चांवरनि जे फ़सुल मां। हाणे चांवरनि जे फ़सुलु आम आबादगार जी इहा सोच हूंदी आहे त असां वधि में वधि पैदावार वठूं ऐं करणु बि खपे, असां जीअं वधि में वधि पैदावार वठूं, पर जेकॾहिं असांखे हीउ कारोबार करिणो आहे त पैदावार सां गॾोगॾु असांखे क्वालिटी ऐं मयार वारो चांवर जेको आहे सो उहो ॿाहिरि मुल्क एक्सपोर्ट करिणो पवंदो। हिन वक़्तु दुनिया में ज़रई इम्पोर्ट ते हर मुल्क पंहिंजा रेगुलेशन्स ठाहे छॾिया आहिनि। उन रेगुलेशन्स मां अॻिते हली अञा उन्हनि ते जेको आहे सो कंप्लायंस थींदी उनजी, त उन्हनि में इहो बि आहे त जेको आहे सो जेको बि चांवर उन्हनि जे मुल्क में वञे थो त उन में पेस्टिसाइड रेज़िड्यू उहो चेक कयो थो वञे। जेका असां ज़रई कीमियाई ज़हर जेके आहिनि असां पंहिंजे फ़सुल ते स्प्रे कयूं था त उन्हनि जी बाक़ियात जेका आहे उन जो असरात जेके आहिनि जेके चांवरनि में मालूम कया था वञनि, लेबॉरेटरी कई थी वञे ऐं बाद में उहो चांवर जेको आहे सो ऑफलोड कयो थो वञे असांजो। त इन में असां आबादगार ॿारनि खे इहा चवंदासीं त पैदावार सां गॾोगॾु पंहिंजी क्वालिटी मयार जो बि ख़्यालु रखियो वञे। जीअं पेस्टिसाइड रेज़िड्यू जो जेको इशू आहे, जंहिंजे करे असांजो गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी जेको आहे असांजी चांवर जेको एक्सपोर्ट थिए थो मुख़्तलिफ़ मुल्कनि में, त उन्हनि ते इंटरसेप्शन्स अची चुका आहिनि, एतिराज़ात थिया आहिनि त जेके अॻिते हली उहे थी सघे थो असांजी चांवरनि में जेकॾहिं इहा कंटिन्यूअस असां लगातार इहे पेस्टिसाइड जा जेके असरात आहिनि, मुख़्तलिफ़ जेके पेस्टिसाइड उन्हनि जेके असांखे ॾिनियूं आहिनि उन्हनि जा वाक़ियात जेकॾहिं उन में मौजूदु हूंदा त अॻिते हली असांखे जेको आहे चांवर वापसि बि अची सघे थो, जंहिंसां असांजो तमामु घणो उन जो असरात जेके थिए आबादगार ते ई पवंदा ऐं असांजो क्वालिटी मयार जे घटि हुजण जे करे असांजे चांवर खे ॿाहिरिनि मुल्कनि में उहो अघु बि मुनासिबु न मिली रहियो आहे, जंहिंजे करे असांजे आबादगार भाइरनि खे चांवरनि जी क्वालिटी मयार सबब जे करे असांखे उनजो ट्रिकल डाउन इफेक्ट थिए थो ऐं उहो असरु आबादगारनि ते पए थो। सो इन जे लाइ हीअं चांवर सारियुनि जो फ़सुलु सॼे असांजे सूबे सिंध में पोखियो वियो आहे ऐं किथे अञा ताईं जेको आहे सो असांजे उत्तर सिंध में रोंबा बि हली रहिया आहिनि। त रोंबनि खां बाद में फ़सुल जी सार संभाल, फ़सुल जी सार संभाल में अहम जेको आहे शइ आहे हिकु गंदगाह जो कंट्रोल ऐं ॿियो जीत ऐं बीमारियुनि खां कंट्रोल। हाणे उन जीत ऐं बीमारियुनि जो जॾहिं असां कंट्रोल तरफ़ वञूं था त जेके असां मुख़्तलिफ़ दवाऊं वठी था अचूं त आबादगार भाइरनि खे सभ खां पहिरियों जेका बि पेस्टिसाइड, इंसेक्टिसाइड, फंजीसाइड या वीडीसाइड जेके आहिनि, गंदगाह मार दवाऊं या जेको आहे सो बीमारियुनि खां जेके दवाऊं इस्तेमालु कनि था या जीतनि जे ख़ात्मे जे लाइ जेके दवाऊं इस्तेमालु कनि था, सभ खां पहिरियों लाज़मी तौर ते ज़रई माहिरीन जे सलाह मशवरे खां बाद में उहे ज़हर जेके आहिनि पंहिंजे फ़सुल में इस्तेमालु कनि, जेके असांजे सारियुनि जे लाइ जेके आहिनि से सिफ़ारिश कयल आहिनि। हाणे इन में जेके मां गुज़ारिश कई त जेको ॿाहिरिनि मुल्कनि में जेको असां वटि वॾो इशू अचे थो उहो थो अचे जेको आहे सो मुख़्तलिफ़ दवाउनि जो, मुख़्तलिफ़ केमिकल्स जो, जिन में जेको आहे सो जिन ते जेके असां वटि बैन थियल जेके आहिनि केमिकल्स, ख़ासि तौर ते उहे मां आबादगार भाइरनि जे ॼाण लाइ ऐं आबादगारनि खे इहा गुज़ारिश कंदासीं जेको सलाह मशवरे खां पोइ जेको बि पेस्टिसाइड या इंसेक्टिसाइड या जीत मार दवा जेका वठनि था, लाज़मी तौर ते उनजो लेबल पढ़नि। लेबल में उहा ॾिसनि त उन में जेको छो त उन में लेबल में हिकु ब्रांड नेम हूंदो आहे, मुख़्तलिफ़ नालनि सां मुख़्तलिफ़ कीमियाई ज़हर जेके साॻियो ज़हर हूंदो पर उहो मुख़्तलिफ़ नालनि सां मुख़्तलिफ़ कंपनियूं पंहिंजे जेको आहे ब्रांड सां जेको कपाईंदियूं आहिनि।
त उन में यकीनी बणाइनि त जेके आहिनि से जेका बि असां सारियुनि जे फ़सुल जे लाइ दवा वठूं था उन में ही जेके ॼाणायल ज़हर आहिनि उहे न हुजणु खपनि, जेके मुकमिल तौर ते असां वटि जेको आहे सारियुनि जे फ़सुल लाइ आम फ़सुल ॿिए फ़सुल लाइ पुटीअ फ़सुल लाइ इस्तेमालु करे सघजनि था या वेजिटेबल्स या ॿिया फ़सुल ख़ासि तौर ते चांवरनि जो जेको फ़सुलु आहे उन में ही ज़हरनि ते जेको आहे सो एहतियात छा यकीनी बणायो वञे त इहे ज़हर इस्तेमालु न थियनि, जिन में सभ खां पहिरियों असांजो इमीडाक्लोपीड अचे थो, एसीटामिप्रिड ज़हर अचे थो, क्लोरोपाइरीफास ज़हर अचे थो, ट्राए एज़ोफास ज़हर अचे थो, थायामेथोज़म अचे थो, कार्बेंडाज़िम अचे थो, थायोफिनाइट मिथाइल अचे थो, टेबुकोनाज़ोल अचे थो, फिप्रोनिल ऐं प्रोफिनोफास ज़हर। हाणे इहे ज़हर जेके मां नाला खयां इहे असांजे जेको आहे सो ICT एग्रीकल्चर एक्सटेंशन जी जेका ग्रुप ठहियल आहिनि मुख़्तलिफ़ या वेबसाइट जेका आहे उन ते बि इन्हनि ज़हरनि जी निशानदेही कई वई आहे त इन्हनि ज़हरनि खे जेको आहे सो सारियुनि जे फ़सुलुनि लाइ मुकमिल तौर ते जेको आहे सो इनखे इस्तेमालु न कयो वञे त जीअं बहितर थिए असांजे फ़सुलनि में जेको आहे सो इन्हनि ज़हरनि जी बाक़ियात जेकॾहिं उहो एक्सपोर्ट असांजो चांवर वञे थो, मां जीअं अर्ज़ु कयो असांजो जेको आहे सो 80-90% छा 100% असांजे सिंध जो जेको चांवर ॿाहिरि मुल्क में जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता उन्हनि ते अञा घणी तस्वीर हिन वक़्तु एतिराज़ आहिनि अॻिते हली जेकॾहिं उन ते जेको आहे सो रेज़िड्यू जे करे जेकॾहिं का असांजी कंसाइनमेंट उहा वापसि थी वई त उनजो असरु असांजे आबादगार ते पवंदो ऐं हिन वक़्तु जेका क़ीमत असांखे घटि मिली रही आहे उहा क्वालिटी मयार जे करे। सो आबादगारनि खे इहा गुज़ारिश आहे पंहिंजी पैदावार सां गॾोगॾु जेका तव्हांजी प्रोड्यूस थिए तव्हांजे फार्म जी प्रोड्यूस जे क्वालिटी मयार जे हिसाब सां पहिरें नंबर ते हुजणु घुरिजे। त उन्हनि में ही जेके मां कीमियाई ज़हर तव्हांखे ॿुधाया जिन में जीतमार दवाऊं ऐं जेको आहे सो फंजीसाइड दवाऊं जेके आहिनि उहे मां जेके नाला हींअर खयां हिकु दफ़ो वरी ॿीहर तव्हांजे जेको आहे सो गुज़ारिश ख़िदमत में वरी मां ॿीहर जेको आहे सो उन्हनि ज़हरनि जा नाला खणंदुमि त इमेडाक्लोपीड लेबल ते ॾिसो जेकॾहिं इमेडाक्लोपीड जो ज़हर प्रोडक्ट में पियल आहे त हरगिज़ उहो फुहारो स्प्रे वग़ैरह उहो उनजो इस्तेमालु तव्हां जेको आहे सो न कयो पंहिंजे सारियुनि जे फ़सुल में। ॿिए नंबर ते अचे थो एसीटामिप्रिड, एसीटामिप्रिड खे बि मुकमिल तौर ते सारियुनि जे फ़सुल में इस्तेमालु न कयो। उन खां पोइ ॿियो अचे थो क्लोरोपाइरीफास, क्लोरोपाइरीफास खे बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके पाकिस्तान जा ज़रई तहक़ीक़ाती इदारा आहिनि उन्हनि जे तरफ़ खां या ॿाहिरिनि मुल्कनि मां जेके असां वटि जेके हुननि जा रिमाइंडर जेके आया आहिनि उन्हनि में क्लोरोपाइरीफास बि ॼाणायल आहे ऐं ट्राए एज़ोफास इहो ज़हर बि जेको आहे सो असांजे सारियुनि लाइ मना थियल आहे। थायामेथोक्सम इन खे बि जेको आहे सो असांखे सारियुनि जे फ़सुल में न इस्तेमालु करणु घुरिजे। कार्बेंडाज़म ज़हर आहे, थायोफिनाइट मिथाइल इहे वरी फंजीसाइड आहिनि ऐं ॿियो आहे टेबुकोनाज़ोल इहो बि ज़हर असांजे सारियुनि जे फ़सुल लाइ मुकमिल तौर ते मना थियल आहे। फिप्रोनिल ज़हर जेको आहे सो असां वटि आम इस्तेमालु थिए थो, मुख़्तलिफ़ नालनि सां इस्तेमालु थिए थो, इनखे बि जेको आहे सो पंहिंजे सारियुनि जे फ़सुल में एहतियात सां इस्तेमालु कयो। प्रोफिनोफास इहे तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी जॾहिं असां तव्हां जेका दवा ज़रई ज़हर जेको वठी था अचो मुख़्तलिफ़ जेको ज़हर वठी था अचो उनजो लेबल लाज़मी पढ़ो ऐं उन में इंग्रीडियंट्स एक्टिव इंग्रीडियंट्स ॾिसंदव त हीअ ज़हर लिखियल हूंदा ऐं उन्हनि ज़हरनि जेके लिखियल आहिनि उहा दवा तव्हां हरगिज़ न वठो ऐं असांजे ज़रई माहिरीन जे सलाह मशवरे सां जेके मुकमल ॼाणू माण्हू आहिनि हाणे इन्हनि दवाउनि जो नेमल बदल असां वटि कहिड़ो आहे। इहे दवाऊं जेकॾहिं असांजूं बैन थियल आहिनि असांजे सारियुनि जे फ़सुल ते त इन्हनि जो असांजो जेको आहे सो नेमल बदल दवाऊं जेके मुख़्तलिफ़ कंपनियुनि वटि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी लेबल में जेकॾहिं असां ॾिसूं था एक्टिव इंग्रीडियंट खे उन ज़हरनि खे असां ॾिसंदासीं नाले खे न उन में जेके ज़हर पियल आहिनि लेबल ते जेको वॾनि अखरनि में नालो लिखियलु हूंदो आहे मुख़्तलिफ़ कंपनी जा मुख़्तलिफ़ नाला उन्हनि नालनि जे हेठां एक्टिव इंग्रीडियंट लाज़मी लिखियलु हूंदो उन में लिखियलु हूंदो एज़ा ऑक्सी स्टारबिन ऐं डाइफिनोकोनाज़ोल इहा कॉम्बिनेटेड इहो ज़हर आहे एज़ो ऑक्सी स्टारबिन डाइफिनोकोनाज़ोल इनखे बि जेको आहे सो असां अलोक थियल आहे इहो जेको आहे सो असांजी ज़रात जे खाते जी तरफ़ खां एज़ा ऑक्सी स्टारबिन प्लस फिलोटर या फूल जेका आहे उनखे बि जेको आहे सो हुननि अलो कयो आहे। फिलोबेंडामाइड जेका असां फिलोबेंडामाइड खे जेको आहे इहा बि जेका अलो थियल आहे असांजे सारियुनि जे फ़सुल जे लाइ। ट्राए फिलोमीज़ोपायरम इहा बि जेका सारियुनि जे फ़सुल में तव्हां जेकॾहिं इहो ज़हर पियल आहे उन प्रोडक्ट में त तव्हां इस्तेमालु करे सघो था। क्लोरान ट्राइनिलिप्रोल तमामु बहितर ज़हर आहे असांजे सारियुनि जे फ़सुल में तमामु घणी मिक़दार में दाणेदार सूरत में